अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो सोच वीचार। 15 अक्टूबर 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध मां अफ़गाननि जी नेकारी लाइ सिंध वासी बि सरगर्म। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। क़ौमी अवामी तहरीक अफ़गाननि खे पनाह ॾींदड़ माण्हुनि ख़िलाफ़ बि कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। जीअं सिंध क़ौमी पार्टी पारां क़ौमी कारकुननि खे जागरता लाइ किरदारु अदा करण जी अपील। आबादगारनि खे साड़ियुनि जो मुनासिब अघु न मिलियो। एहतजाज जो सिलसिलो अञा ताईं जारी, हुकूमत अख न पटी। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। चोटियारियूं में 2 शागिर्दनि खे मुबैना तौरु अगवा करण जी कोशिश। वॾेरे जे पुट ख़िलाफ़ केस दाख़िल। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। हुकूमत पारां अफ़गाननि जे नेकाले वारे फ़ैसिले खां पोइ सिंध में सियासी समाजी अॻुवान पिणु अफ़गाननि जी नेकारी लाइ मुतहरिक थी विया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो बि शुरू कयो वियो आहे। अफ़गाननि खे सिंध मां नेकाली ॾियण जे लाइ उमरकोट में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उमरकोट में सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां ज़ुल्फ़कार ख़ासकरी जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे में ज़िले नायब सदर मेहार ख़ान बगलाणी, ज़िले जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़कार दलवाणी, नियाज़ मोहम्मद ख़ासकली, अल्लाह बचायो ख़ासकली ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाण जो चवणु हो त फ़ौरी तौरु कार्रवाई करे जेके बि बहिराड़ी वारे इलाइक़नि में पनाह वठी वेठल आहिनि उन्हनि अफ़गाननि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं उन्हनि खे फ़ौरी तौरु नेकाली ॾिनी वञे। जेकॾहिं हींअर ई क़दम न खयां विया त इहे वरी रूपोश थी कंहिं ॾूरांहें इलाइक़े में पनाह वठी वेही रहंदा। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त ग़ैर क़ानूनी अफ़गाननि खे तहफ़ुज़ ॾींदड़ मुल्क दुश्मन ऐं सिंध दुश्मन आहिनि। कराची, सखर, हैदराबाद समेत सॼी सिंध में पखिड़ियल ग़ैर क़ानूनी अफ़गाननि खे ॿाहिरि कढी वापसि पंहिंजे मुल्क मोकिलियो वञे। जेको इंतिज़ामी अमलदार या को हुकूमती या सियासी माण्हू उन्हनि खे तहफ़ुज़ ॾिए उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। ग़ैर क़ानूनी अफ़गानी मनशात हथियारनि जे कारोबार ऐं दहशतगर्दी में मुलविस हुजण सां गॾु सिंध ऐं मुल्क जे वसीलनि जी ज़मीन ते बार आहिनि। अफ़गानिस्तान में हाणे अमन आहे, उते जी मईशत बि बहितर आहे, उन करे पाकिस्तान ऐं सिंध में रहण जो को बि जवाज़ नाहे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त ग़ैर क़ानूनी परॾेही माण्हू सॼी दुनिया जे मुल्कनि लाइ ख़तरो हूंदा आहिनि। उहे पाण खे तहफ़ुज़ ॾियण लाइ हर ग़ैर क़ानूनी कमु कंदा आहिनि। रुॻो अफ़गानी न, समूरा इलीगल एमिग्रेट्स वापसि पंहिंजनि मुल्कनि ॾांहुं मोकिलिया वञनि। सिंध जा वसीला, बलूचिस्तान जा वसीला, पंजाब ऐं KPK जा वसीला उते जी अवाम जी मिल्कियत आहिनि। पाकिस्तान सख़्तु मुआशी ऐं सियासी बहिरान जो शिकार आहे, उन करे कंहिं बि इलीगल एमिग्रेंट्स जो बार बर्दाश्त नथो करे सघे। बहितर तालीम, मयारी सिहत जूं सहूलियतूं, अमन अमान, रोज़गार वॾा चैलेंज आहिनि। पाकिस्तान जा माण्हू पीअण जे साफ़ पाणी लाइ बि परेशान आहिनि। सिंध में तमामु घणी हालत ख़राबु आहे। धाड़िलनि खे ग़ैर क़ानूनी अफ़गानी हथियार पहुचाइनि था। कराची समेत वॾनि शहरनि में ज़मीन ते क़ाबिज़ आहिनि, ॾोहनि में पिणु मुलविस आहिनि। जीअं सिंध क़ौमी पार्टीअ जे सरबराह नवाज़ खान ज़ोर पिणु कारकुननि खे अपील कंदे चयो आहे त कारकुन अफ़गाननि जी नेकारी लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। हुन वधीक चयो त जीअं हर तब्दीली हिकु मुलज़िम जदोजहद जो नतीजो हूंदी आहे, जज़्बाती न पर हिकमत अमली सां तहरीक हलाइणी पवंदी आहे, ईअं ई सिंध जे आजिपे लाइ बि कारकुन तहरीकनि जो हिसो बणिजनि। हुन
कारकुननि खे अपील कंदे चयो त कारकुन अफ़गानियुनि जी वापसी वारे अमल में पंहिंजो किरदारु अदा कनि। समूरनि शहरनि मां अफ़गाननि खे फ़ौरी तौरु निकाली ॾिनी वञे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी अॻवान अली मोहम्मद परवेज़, महानूर मल्लाह, हुसना राहुजो ऐं प्रेस सुमरो पंहिंजे गॾियल प्रेस बयान में चयो आहे त पीपल्स पार्टी जी जागीरदार नवाज़ सरकार अॻवा इंडस्ट्री खां पोइ हाणे कारोबारी खे बि मुनाफ़े बख़्श कारोबार बणाए छॾियो आहे। जरगा करे कारोबारी करे औरतुनि खे क़त्ल करण ऐं विकिरो करण रोज़ जो मामूल बणियलु आहे। क़बीलाई सरदारनि रियासत अंदरि पंहिंजी अलॻि रियासत ठाहे छॾी आहे। जरगन वसीले मासूम नियाणियुनि खे क़त्ल करण, संग चटी में मासूम नियाणियूं ॾियण ऐं किरोड़े रुपया ॾंड रखण खे कारोबार बणायो वियो आहे। हुननि चयो त सिंध एपेक्स कमेटी अदालती हुकुमनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे क़बाइली सरदारनि खे जरगन जो इख़्तियार ॾेई सिंध में आइन ऐं क़ानून खे मुअतल करे छॾियो आहे। सिंध में लाक़ानूनियत, धाड़ी राज, अॻवा इंडस्ट्री ऐं कारोबारी जो कारोबार हुकूमती सरपरस्ती में जारी आहे। अदलिया खे अपाहिज बणायो वियो आहे। अदालतनि बदिरां क़बाइली सरदारनि जे जरगनि जा फ़ैसिला हलनि था। पुलिस आइन ऐं क़ानून जे बदिरां वॾेरनि ऐं सरदारनि जे ताबे आहे। सिंध पुलिस मुकमिल तौरु वॾेरनि ऐं सरदारनि जे हुकुमनि जी ग़ुलाम बणियलु आहे। अॻवाननि वधीक चयो त पीपल्स पार्टी सरकार क़बाइली सरदारनि खे मचाए मवाड़ करे सिंधी क़ौम खे बदतरीन ग़ुलामी तरफ़ धिके छॾियो आहे। सिंध में इंसानी हक़नि खे मुअतल कयो वियो आहे। आबादगारनि खे सारियुनि जो मुनासिब अघु ॾियण लाइ इंतिज़ामिया अञा ताईं के बि क़दम नाहिनि खंया, जॾहिं त आबादगार सरापा एहतिजाज बणियल आहिनि। लाड़ जा आबादगार सरापा एहतिजाज ते बणियल आहिनि, पर ॿिनि शहरनि में बि एहतिजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। फुलजी स्टेशन में आबादगारनि पारां सारियुनि जो अघु घटि हुअण करे ऐवान सहाफ़त प्रेस क्लब फुलजी स्टेशन अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे हैदर चौक ते धरणो हंयो वियो। आबादगारनि इमरान आराई, अलहजनो पहवर, कामरेड रमज़ान पहवर, काउंसलर नज़ीर अहमद पहवर ऐं ॿियनि एहतिजाज कंदे दाहियो त सारियुनि जो अघु न हुअणु बराबरि आहे, जंहिंमां फसल जो ख़र्च बि नथो निकिरे। सारियुनि जो 6 महीननि जो पोरियो आहे, जंहिंमां मज़दूरी बि कान थी बचे, जंहिं सबबु असीं फ़ाक़ाकशी ते मजबूर आहियूं। असां हारियुनि जो फसलनि में उमेदूं हूंदियूं आहिनि, पर सारियुनि खे अघु न हुअण सबबु असां पेट खाइण ते मजबूर आहियूं। आबादगारनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त सारियुनि जो अघु 4000 रुपया फ़ी मण मुक़ररु कयो वञे, जीअं असां पेट गुज़र करे सघूं। ॿी सूरत में असांजो एहतिजाज रोज़ानी जे बुनियाद ते जारी रहंदो। तलहार में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि मौलवी अब्दुल समद जमाली, रहीम दलवाणी, मज़हर हुसैन कहेरी, आमिर मेमण ऐं ॿियनि चयो त सारियुनि जे अघनि में हथरादू घटिताई ऐं मॉइस्चर जे नाले ते गैर क़ानूनी कटौती करे हारियुनि ऐं मज़दूरनि सां वॾी नाइंसाफ़ी कई पई वञे। हुक्मराननि जे नाक़स पॉलिसियुनि सबबु ज़राए सां लाॻापियल तबिको मुआशी तौरु ॾुखियनि हालतुनि मां गुज़री रहियो आहे। हुननि ज़िले इंतिज़ामिया ऐं लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो त फ़ौरी तौरु नोटिस वठी सारियुनि जा अघु बहाल कया वञनि ऐं नाजाइज़ कटौतियुनि जो सिलसिलो ख़तमु कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। चोटियारियूं में हथियारबंदनि घर ते काह करे मुबैना तौरु ॿिनि शागिर्दियाणियुनि खे अगवा करण जी कोशिशि कई। घर भातियुनि जे रड़ियुनि ऐं पाड़े वारनि जे पहुचण ते हथियारबंद धमकियूं ॾींदा फ़रार थी विया। वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। इन सिलसिले में शागिर्दियाणियुनि जे वालिद सिद्दीक़ शेख चोटियारियूं थाणे ते FIR दाख़िल कराईंदे ॼाणायो आहे त मुंहिंजूं 12हें क्लास ऐं 9हें क्लास में पढ़ंदड़ धीअरूं, जिन जो कुझु अरसो अॻु ॻोठ ख़ानन राजड़ जे वॾेरे इब्राहिम राजड़ जे पुटु ख़ैरमंद राजड़ रिश्तो घुरियो हो, जंहिंखे असां संग ॾियण खां इनकार कयो। उन बाद हू वक़्तनि बेवक़्तनि असांखे धमकियूं ॾियारींदो रहियो ऐं अॼु हुन चढ़ाई करे धीअरनि खे अगवा करण जी कोशिशि कई, जॾहिं त वाक़े जी FIR दाख़िल थियण बावजूदि जवाबदार गिरफ़्तार नाहिनि कया विया। सियासी समाजी अॻवाननि पारां जवाबदारनि जी फ़ौरी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। टंडे आदम में इलाज दौरान नीगर फ़ौत थियण ते वारसनि पारां डॉक्टर मथां गफ़ल जो इल्ज़ाम हणंदे लाश रखी एहतिजाजी धरणो हंयो वियो। टंडे आदम शहर जे भीचापाड़े में निजी क्लिनिक में
ॻोठ ख़ान मगसी जे रहवासी 7हीं क्लास जी शागिर्द 12 वरनि जे नीगर असद जो मौत थी वियो। असद जे फ़ौत थियण ते वारसनि बाबे शाहनवाज़ जुड़िजो बाईपास वटि लाश रखी एहतिजाजी धरणो हणी इंसाफ़ जो मुतालबो कयो। सिंध जे औरतुनि जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ औरत अॻवाननि सख़्त ॻणती जो इज़हार कंदे चयो आहे त सिंध जे ॿाहिराड़ी जूं 1 करोड़ खां वधीक औरतूं बुनियादी आइनी क़ानूनी ऐं रोज़गार मुनासिब उजरत जे हक़ तालीम ऐं सिहत जे सहूलियतुनि खां महरूम बणियल आहिनि। बेज़मीन हारी औरतुनि खे बाइख्तियार बणाइण वारो ख़्वाब ट्यास ते टंगियल आहे। वुमेन एग्रीकल्चर वर्कर्स एक्ट 2019 जा रूल्स ठही न सघिया आहिनि। सूबे अंदरि अॼु बि गैर जे नाले ते औरतुनि खे क़त्ल कयो वञे थो। अहिड़ो इज़हार औरत अॻवाननि पारां हैदराबाद में मुनक़िद कयल तक़रीब खे ख़िताब कंदे कयो वियो। प्रेस क्लब हैदराबाद में ख़िताब कंदे समीना ख़ासख़ेली, हबीब ख़ातून, हुसना चंड ऐं ॿियनि चयो त 2019 में सिंध वुमेन एग्रीकल्चर वर्कर्स एक्ट मंज़ूरु कयो वियो, पर अफ़सोस आहे त 5 साल गुज़रण बावजूदि उन क़ानून जा क़ाइदा ऐं ज़ाब्ता अञा ताईं जारी न कया विया आहिनि। सिंध जे ॿाहिराड़ी में 1 करोड़ 10 लख खां वधीक औरतूं रहनि थियूं जेके पंहिंजे बुनियादी आइनी हक़नि खां महरूम बणियल आहिनि। सिंध जे ॿाहिराड़ी जी औरत गैर जे नाले ते क़त्ल, अगवा, घरेलू तशदुद, निढी उमिरि जी शादियुनि ऐं ग़िज़ाई खोट जो शिकार आहे। तालीम, सिहत, रोज़गार जे सहूलियतुनि खां पिणु महरूम आहे। गॾु कयल अंगनखरनि मूजिबि साल 2024 में ज़रई शोबे सां लाॻापियल ज़मींदारनि जे कब्ज़े मां मक़ामी अदालतनि 620 जबरी मज़दूरनि खे आज़ादु करायो, जिन मां 178 औरतूं हुयूं। 2013 खां 2024 ताईं सिंध में मजमूई तौरु 13,128 हारी ऐं मज़दूर जबरी पोरे मां कोर्ट जे ज़रिए हुकमनि तहत आज़ादु कया विया, जिन मां 33% औरतूं हुयूं। हीअ अंग अखर ज़ाहिर कनि था त जदीद ग़ुलामी जे शिकार में मर्दनि खां वधीक औरतूं मुतासिर थियनि थियूं, छो त उन्हनि खे बुनियादी सिहत ऐं ॿियनि सहूलियतुनि जी सख़्त खोट आहे। आबादगार एक्शन कमेटी जो खोरवाह में अहम इजलास मुनक़िद थियो। इजलास में सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी नायब सदर अमीर आज़ाद पहवर, अबू नुहाणी, मोहम्मद हसन शाहणी, काज़ी ग़ुलाम हुसैन कुंभार, हाफ़िज़ अब्बास शाह, मुश्ताक पहवर, हनीफ़ चांडियो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते फ़ैसिलो कयो वियो त 16 अक्टूबर ख़मीस जे ॾींहुं समूरे तालुक़े गोलार्ची जियां खोरवा शहर में बि मुकमल तौरु शटरबंद हड़ताल करे एहतिजाजी रैली कढी वेंदी। इजलास खे ख़िताब कंदे SUP जे मरकज़ी नायब सदर अमीर आज़ाद पहवर चयो त तालुक़े गोलार्ची समेत सॼे ज़िले बदीन में कारखानेदार माफ़िया हिक हटी क़ाइमु कंदे साड़ियुनि जे अघ में हथरादो फ़ी मण ते 1200 रुपया घटिताई कंदे नाजाइज़ कटौती शुरू करे छॾी आहे। हिन अहम मामले ते बदीन ज़िले जा असेंबली मेंबर तोड़े ज़िले इंतिज़ामिया कारखानेदार माफ़िया जा सहकारी बणिजी अवाम खे फुरे रहिया आहिनि। समूरी सूरतहाल में असां वटि सवाइ एहतिजाज जे ॿियो को रस्तो बचियो ई न आहे। आबादगारनि खे गुज़ारिश आहे त कारखानेदार माफ़िया जो बाइकाट करे खेनि मुनासिब अघ ॾियण ताईं साड़ियुनि जो फ़सुलु न ॾियनि। तालुक़े गोलार्ची जे वापारियुनि खे अपील आहे त हिक ॾींहं लाइ एहतिजाजनि पंहिंजो कारोबार बंदि रखनि। इजलास खे GDA अॻवान मोहम्मद हसन शाहणी, SUP अॻवान अबू नुहाणी, हाफ़िज़ अब्बास शाह, हनीफ़ चांडियो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। सखर जी ग़ुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज जे हाउसजाब डॉक्टरनि पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हाउसजाब कंदड़ 100 खां वधीक डॉक्टरनि पघारूं न मिलण ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कयो। उन मौक़े ते डॉक्टरनि जो चवणु हो त 18 मई 2025 खां मुसलसल ड्यूटी करे रहिया आहियूं, 24 कलाक ख़िदमतूं ॾेई रहिया आहियूं, पर इंतिज़ामिया जी लापरवाही सबबि अञा ताईं को बि मुआवज़ो नथो ॾिनो वञे। एहतिजाज कंदड़ डॉक्टरनि कॉलेज जे अहाते में रैली कढी ऐं बैनरनि सां गॾु इंतिज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई, जिन मां हिकु नारो हीउ बि हो त असां ॾींहुं राति महिनत करे रहिया आहियूं, पर असांखे महिनत जो हक़ नथो ॾिनो वञे। डॉक्टरनि वधीक ॿुधायो त नर्सिंग में सॼो भार नवनि डॉक्टरनि ते विधो वियो आहे।
उन जे बावजूदि खेनि मुआवज़ो न ॾियणु मुकमिल नाइंसाफ़ी आहे। हुननि सिंध हुकूमत ऐं कॉलेज इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते पघारूं ॾिनियूं वञनि, ॿी सूरत में एहतिजाज खे सूबे सतह ताईं वधायो वेंदो। हिकु हफ़्तो अॻु मीरपुर माथेले भरिसां जरवार लिंक रोड ते हथियारबंदनि हथां क़तल थियल शहीद सहाफ़ी तुफ़ैल रिंदे संस भाइटी रीना उर्फ़ चांदनी जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार थी न आहिनि सघिया। पुलिस क़ातिलनि जी गिरफ़्तारी में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। मीरपुर माथेले जे सहाफ़ियुनि सियासी समाजी अॻुवाणनि चयो आहे त ज़ुल्म जी हद आहे। पुलिस खे समूरनि जवाबदारनि जी ख़बर आहे, पर उन बावजूदि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार ई नाहे। ठठे में मस्तानी निगरी सां ॾाढाई कंदड़ जवाबदार पकड़ खां आजा, वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो। ॻोठ करीम ॾिनो शेख जी रवासण नाज़िया धी रबू शेख खे इंसाफ़ न मिली सघियो आहे। संदसि वालिद रबू शेख चयो आहे त न्याणी खे 4 महीननि जो हमल बि आहे। न्याणी मस्तानी आहे जंहिंसां वॾो नाहक कयो वियो आहे। हू मुसलसिल दाहूं करे रही आहे, पर संदसि केर बि ॿुधण वारो न आहे। वरी पुलिस केस वठण लाइ तयारु न हुई। मामलो मीडिया ते अचण बैदि केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार नूर अली शेख निगरी खे ॾाढाई जो निशानो बणाए ज़ुल्म कयो आहे। जंहिं वाक़े जो केस बि ठठे थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार बासर हुजण करे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त हिकु त न्याणी सां ज़ुल्म थियो आहे, ॿियो खेनि धमकायो पियो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। घारो मां गुम थियल नौजवान 21 ॾींहं गुज़रण बावजूदि हथ न आयो। एहतिजाजी धरणो बि ख़तमु कयो वियो। शहरियुनि जी अपील ते एहतिजाजी धरणो ख़तमु कयो वियो। जबरी तौरु खंभे गुम कयल रियाज़ नाहियूं जो पतो पइजी न सघियो। उन मौक़े ते एहतिजाज जी अॻुवाणी कंदड़ नवाज़ शाह भाॾाई चयो त रियाज़ नाहियूं जी जबरी गुमशुदगी इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे। मुसलसिल ट्रैफ़िक जाम हुजण जे करे इलाइक़े वासियुनि पारां अपील कई वई हुई त रोड खोलियो वञे, जंहिं जे करे आरज़ी तौरु एहतिजाज मुलतवी कयो आहे। जेकॾहिं रियाज़ नाहियूं अञा बि आज़ादु न कयो वियो त ॿीहर एहतिजाजी धरणो हंयो वेंदो। पड ईदनि जे 3 क़ौमी कारकुननि खे नवाब शाह जी दहशतगर्दी टोड़ अदालत केस साबित न थियण ते बाइज़त बरी करे आज़ादु करे छॾियो। उन मौक़े ते क़ौमी कारकुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 22 जून 2025 ते पंहिंजे पार्टी अॻुवान फैसल मस्तोई ऐं अज़ीज़ भंगवार जी आज़ादी लाइ पुरअमन एहतिजाज जे लाइ नौशरो फिरोज़ प्रेस क्लब आॾो वेठा हुआसीं त नौशरो फिरोज़ पुलिस गिरफ़्तार करे खणी वई हुई। 12 ॾींहंनि खां पोइ असांखे ऐं असांजे साथियुनि खे CTD नवाब शाह पारां गिरफ़्तारी ज़ाहिर करे कोर्ट में पेश कयो वियो। 4 महीननि खां पोइ शाहिदनि ऐं गवाहनि जे बयाननि खां पोइ केस साबित न थियण ते कोर्ट बाइज़त बरी करे छॾियो आहे। कुनरी में STP पारां धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻुवाननि कारकुननि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई ऐं उन्हनि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते धारियुनि खे नेकाली ॾिनी वञे। सिंध हुकूमत तरफ़ां वधायल पघारूं न मिलण ख़िलाफ़ जोही म्यूनिसिपल जे मुलाज़िमनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतिजाज कंदड़ मुलाज़िमनि जो चवणु हो त पघारूं त जारी कयूं वियूं आहिनि, पर चेयरमैन ऐं ॿिए करप्ट अमले एहतिजाज ते मजबूर करे छॾियो आहे। पघारनि मां कटौती कई वञे थी, जेका फ़ौरी तौरु ख़तमु कई वञे। मटियारी भरिसां शाहपुर दरपर थाणे जी हद ॻोठ ग़ुलाम हैदर जोयो में मंशात ख़िलाफ़ कामरेड अमजद लगारी, फैसल लगारी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। दादू पुलिस जी घर ते चढ़ाई वारे अमल ख़िलाफ़ दादू बार पारां अदालती बाइकाट कयो वियो। सर्च ऑपरेशन दौरान एडवोकेट नूर नबी जमाली जे घरनि ते बिना जवाज़ चढ़ाई वारे अमल ख़िलाफ़ वकीलनि पारां एहतिजाज कयो वियो। राधण भरिसां पुरअसरार नमूने गुम थियल नौजवान जो पतो पइजी न आहे सघियो। वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। नौजवान जी ॻोल्हा में मदद जो मुतालबो पिणु कयो वियो। हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते
नौजवान असद सरगाणी जे वारसनि ॿुधायो त 8 ॾींहं गुज़रण बावजूदि नौजवान जो को पतो पइजी नाहे सघियो। वारसनि ग़ुलाम मुस्तफ़ा सरगाणी, अर्ज़ मोहम्मद, सफ़दर हुसैन ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो त असांजो नौजवान असद सरगाणी अञा ताईं गुम आहे। हूअ नौकरीअ जे लाइ सखर में टेस्ट ॾियणु वियो हो, जेको हिन वक़्त ताईं वापसि न मोटी सघियो आहे। असां अपील था करियूं त इंतिज़ामिया फ़ौरी तौर ते क़दम खणे ऐं असांजे नौजवान जी बाज़ियाबी लाइ क़दम खणे। ख़ैरपुर ज़िले में अटे जो हथरादो बहिरान पैदा थी वियो आहे। अटो 120 रुपया फ़ी किलो विकिरो थी रहियो आहे, जंहिंजे करे ग़रीब माण्हू परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। नारे तालुके खां सवाइ बाक़ी ख़ैरपुर, किंगरी, सोबोदेरो, गंबट, कोट डीजी, फैज़गंज ऐं ठरी मीरवाह में दुकानदारनि ऐं अटे चक्कीअ जे मालिकनि अटे जो फ़ी किलो 120 खां 130 रुपया फ़ी किलो मुक़ररु करे छॾियो आहे। फूड खातो पिणु उन कम में रुधल आहे। मज़दूर अॻवाननि शहबाज़ फिलपोटो, एडवोकेट मुजाहिद फिलपोटो, एडवोकेट जावेद दीन मोहम्मद बलोच ऐं ॿियनि ॿुधायो त डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर जॾहिं खां ख़ैरपुर ज़िले जी चार्ज वरिती आहे, हिकु ॾींहुं बि हिन बाज़ार या फ्लोर मिल्स जो को दौरो न कयो आहे, न वरी अघनि ते कंट्रोल कयो वियो आहे। अटे चक्की मालिक तोड़े फ्लोर मिल मालिक फूड खाते सां मिली भगत करे रोज़ानो अघु वधाए रहिया आहिनि, जंहिंजे करे ग़रीब माण्हू मुश्किलातुनि जो शिकार थी विया आहिनि। जेकॾहिं अटे जो अघु न घटायो वियो त एहतिजाजी सिलसिलो शुरू कयो वेंदो। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते ग़रीब माण्हुनि खे सस्तो अटो फ़राहम कयो वञे। सिजावल झुंड जे भरिसां ॻोठ जुंगी ख़ान सनाणी जे ॻोठाणनि ऐं मासूम ॿारनि उस्तादनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठ जुंगी ख़ान जे रवासियुनि कामरेड इमरान ख़ान ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल 2-3 सालनि खां वठी स्कूल में उस्ताद नथा अचनि। उस्तादनि जे न अचण जे करे शागिर्दनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते उस्तादनि जी हाज़िरी खे यक़ीनी बणायो वञे, ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। कलोई भरिसां यूसी सारहोड़ो में बुनियादी सहूलियतुनि जी खोट आहे। ॻोठाणा तालीम खां पिणु महरूम आहिनि। अॼु जे हिन जदीद दौर में बि ॻोठ खे तालीम, सिहत ऐं बिजली जूं बुनियादी सहूलियतूं मिली नाहिनि सघियूं। मेरापुर भरिसां सियालाबाद जे गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल मीरो सियाल में उस्ताद सराई वाहिद बख़्श ख़ासकली जी मुक़ररी ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं वालिदैन पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। जॾहिं त अॻवान जो चवणु हो त उस्ताद वाहिद बख़्श जो तालीम खाते जे अमलदारनि गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल मेओ सियाल में मुक़ररी जो आर्डर कयो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त असांजे ॻोठ खां सवाइ किथे बि इन्हनि खे मुक़ररु कयो वञे। रोस्तम भरिसां 1 साल अॻु हथियारबंदनि हथां क़तल कयल प्राइमरी उस्ताद सद्दाम हुसैन महर जे क़तल केस में घुर्बल जवाबदार अॻूणो SHO कुर्बान खखराणी, बिशाम, अली अहमद जतोई ऐं राशिद कुरैशी जूं ज़मानतूं हाई कोर्ट लाड़काणे रद्द करे छॾियूं आहिनि। मक़तूल उस्ताद सद्दाम हुसैन जे केस जे फ़रियादी वक़ार महर राबितो करण ते ॿुधायो त क़ानून ते यकीन आहे मक़तूल सद्दाम जे खून सां इंसाफ़ ज़रूरु थींदो। हुन वधीक चयो त जवाबदारनि गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई, जेका रद्द थी आहे। 22 अगस्त ते ॼाणल जवाबदारनि GATC कोर्ट शिकारपुर पिणु ज़मानत रद्द कई हुई। यादि रहे त नौजवान उस्ताद सद्दाम हुसैन महर जो क़तल केस अॻूणे SHO रोस्तम कुर्बान खखराणी समेत 25 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो हो। लाड़काणे में पीरसन जो सरकारी दवाऊं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। पीरसन ॻोठ नेक मोहम्मद बिरोही जे रहवासी एहतिजाज कंदे दाहियो हो त मूंखे सरकारी इस्पताल मां इलाज लाइ दवाऊं नथियूं ॾिनियूं वञनि। हुन चयो त दवाऊं ॾेई परेशानियुनि खां बचायो वञे। लाड़काणे शहर जी नूर कॉलोनी वासण नौजवान नारी जे पुरस्कार नमूने गुमशुदगी ख़िलाफ़ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो।
पोहरे त लालड़ी ने रिंद पंहिंजे पुटु अयान अली सां गॾिजी दाहींदे चयो त पोहरियो करे पंहिंजे घर भातियुनि जो पेट गुज़र कंदो आहियां। कुझु ॾींहं अॻु घर जे फर्श तां किरी पियसि, जंहिं वाक़े में मुंहिंजी खाॿी जंग भॼी पई हुई, जंहिंखां पोइ लाचार थी बेरोज़गार वेठो आहियां। मुंहिंजी 16 सालनि जी न्याणी शुमैला शहर जी सचल कॉलोनी में घरनि जो कमुकार कंदी हुई। हुन इल्ज़ाम हयो त कुझु ॾींहंनि खां हिकु नामालूम औरत मुंहिंजी धीउ सां गॾु कमुकार करे सचल कॉलोनी साण वठी वई, जंहिं बाद अॼु ॾींहं ताईं धीउ शुमैला घर वापसि नाहे मोटी। संदसि पुरस्रार गुमशुदगी जो इतलाउ पुलिस खे ॾियण सां गॾु असां हर हंधि संदसि ॻोल्हा कई आहे, पर हुनजो को बि पतो नथो पवे। जापान खां 12 ॼणनि ते मुश्तमिल शाहनि जो वफ़द क़दीमी माग मोहन जे दड़े पहुतो। जापान खां 12 ॼणनि ते मुश्तमिल शाहनि जो वफ़द सिंध क़दीमी माग मोहन जो दड़ो जो दौरो कयो। उन दौरे दौरान मोहन जो दड़ो जी इंतिज़ामिया क्यूरेटर अहसान अब्बासी जापान खां आयल शाहनि जो शानदार इस्तक़बाल कयो ऐं उन्हनि जी मुकमल प्रोटोकॉल ऐं सिक्योरिटी खे यकीनी बणायो। उन मौक़े ते मोहन जो दड़ो ते मुक़ररु सिंध टूरिज़म जे गाइड आसार बाबति जापान खां आयल शाहनि खे ब्रीफिंग ॾिनी, जॾहिं त जापानी शाहनि क़दीम माग खे ॾिसी ख़ुशी जो इज़हार कयो। मीरपुर ख़ासि वासी हिंदू नौजवान नारी आसूबाई संस पीउ तरफ़ां पैसनि ते विकिरो करण खां अॻु पंहिंजे हिंदू मज़हब सां तालुक़ु रखंदड़ नौजवान रायचंद सां हिंदू रस्मनि तहत परिणो करे छॾियो। टंडो मोहम्मद ख़ान प्रेस क्लब में मीरपुर ख़ासि वासी नौजवान हिंदू नारी आसूबाई प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हिंदू मज़हब सां तालुक़ु रखंदड़ मुंहिंजे वालिद मेवे लालच में अची मूंखे ज़बरदस्ती 5 लख रुपए नेवज़ विकिरो कयो हो, पर लालच खेसि एतिरो मजबूर करे छॾियो जो मंगेदे बजाए पीरसन शख़्स वटि विकिरो करे छॾियाईं। असां पंहिंजे हिंदू मज़हब जे रस्मनि तहत परिणो कयो आहे। असां अपील था कयूं त ज़बरदस्ती विकिरो कंदड़ मेवे ऐं ॿिनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे, असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। दादू में नेक मर्द उमेर ख़ान जमाली जे कोशिशन सां खूनी तकरार टरी वियो। मेड़मिंथ काफ़िले जी सूरत में दादू जे कचे वारे ॻोठ जानमंद ख़ुश्क धुरियूं पहुतियूं। धुरियनि उमेर जमाली ऐं ॿिनि बिरादरी जे अॻुवाननि खे तॾे लड़ी अचण ते मान ॾींदे फ़ैसिले लाइ राज़पो ज़ाहिर कयो। रईस अली नवाज़ ख़ुश्क चयो त 3 ॾींहं बाद फ़ैसिले जी तारीख़ मुक़ररु कई वेंदी। यादि रहे त कुझु वक़्तु अॻु हिकु धुर जो नौजवान क़तल थी वियो हो, जॾहिं त 2 ज़ख़्मी थिया हुआ, जंहिं बाद 3 ॾींहंनि खां ॿीहर फायरिंग जो सिलसिलो शुरू थी वियो हो। इलाइक़ो नोगो एरिया बणियल हो। सियासी समाजी अॻुवाननि पारां कोशिशूं कयूं पियूं त चिकताण ते ज़ाब्तो आणे सघिजे। नवाबशाह जी अज़ीम कॉलोनी मां हिकु ॾींहुं अॻु पुरस्रार नमूने गुम थींदड़ 32 सालनि जे नौजवान आफ़ाक़ अहमद महर जो लाश हथु आयो। गंदे पाणी जे तलाउ मां लाश मिलियो, जॾहिं त पुलिस लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो। सिंध हाई कोर्ट जे जस्टिस मोहम्मद इक़बाल कलहोड़ जी सरबराही में 2 रुकनी बेंच कराची चिड़ियाघर जी इंतिज़ामिया खे हुकुम ॾिनो आहे त रानो रिछ खे 2 ॾींहंनि अंदरि इस्लामाबाद वाइल्ड लाइफ मैनेजमेंट बोर्ड हवाले कयो वञे, जॾहिं त अदालत इहो पिणु चयो त हर कम लाइ अदालत जे हुकुम जो इंतज़ारु छो थो कयो वञे। बेज़ुबान जानवर खे अहिड़ी हालत में रखणु अफ़सोसनाक अमल आहे। जस्टिस इक़बाल कलहोड़े KMC इंतिज़ामिया ते सख़्त कावड़ जो इज़हार पिणु कयो। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस ऐं सिंध सरकार विच में ॿिए दौर जे ॻाल्हियुनि लाइ इजलास थियो। पेंशन खां सवाइ 2 मामलनि ते डेडलॉक बरक़रार रहियो। सिंध सेक्रेटरीट में थियल इजलास में एडिशनल चीफ सेक्रेटरी ख़ालिद हैदर शाह, सेक्रेटरी GA मोहम्मद अली खोसो ऐं 2 आफ़ीसरनि खां सवाइ एम्प्लॉइज़ अलायंस अॻुवान अशरफ ख़ासकेली समेत ॿियनि बि शिरकत कई। 4 कलाक इजलास बिना नतीजे ख़तमु थियो। ईंदड़ इजलास ॿीहर 21 अक्टूबर ते थींदो। अशरफ ख़ासकेली चयो त असांजे ॻाल्हियुनि में कुझु अॻभराई थी आहे, जंहिं तहत हिकु पेंशन जो मुतालबो तस्लीम कयो वियो आहे। DRA ऐं ॿिनि मुतालबनि ते ॻाल्हि ॿोल्हि अञा जारी आहे।
ही असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।